अस्सलाम वालेकुम एवरीवन। तव्हां सभिनी खे असांजे नए प्रोग्राम द पाकिस्तान स्पेशल में भलीकार। हूअं त पाकिस्तान में स्पेशल कुझु कोन्हे, पर डिस्कस करण जे लाइ घणियूं शयूं आहिनि। सो दोस्तनि जी इहा हर असांजी वीकली खां पोइ इहो मैसेज ईंदो त तव्हां पाकिस्तान जे मामलनि ते नथा ॻाल्हायो या तव्हां सिंध जे मामलनि ते नथा ॻाल्हायो। जीअं त आलमी सियासत हिकिड़ो तमामु वसी ऐं अणखुट जेको आहे उते मसइला थियनि था, उनजे करे उहो पाकिस्तान जी शयूं उतां खां मिस थी वञनि। सो असां सोचियो त हिकिड़ो स्पेसिफिक प्रोग्राम हुजे रिलेटेड टू द पाकिस्तान अफेयर्स। सो ही नओं शो तव्हांजे ॾाढो उमेद कयूं था त ही बि तव्हांखे पसंदि ईंदो। ऐं तारफ़ी ॻाल्हि खां पोइ पाण मंसूर वटि हलूं था ऐं हुनखां हाल वाल वठूं था ऐं पोइ जीअं ॻाल्हि ॿोल अॻिते वधे सघे। हा हाफ़िज़, उमेद त तव्हां ख़ुशि हूंदव ऐं असांजा ॾिसंदड़ बि बिल्कुलु ठीकु हूंदा। ऐं उमेद कजे थी त उन्हनि खे वीकली इंटरनेशनल जीअं ही जेको मिड वीक पाकिस्तान जेको पाण प्रोग्राम शुरू कयो आहे, जेको पाकिस्तान जे हवाले सां हूंदो, मख़सूस सिर्फ़ु जेके पाकिस्तान जे अंदरि जेके तज़ाद आहिनि या हिते जेका सूरत हाल तब्दील थींदी रहे थी, सूबनि जा मामला आहिनि, अंदरूनी जेके तज़ाद आहिनि उन्हनि ते जेका ॻाल्हि ॿोल थींदी ऐं हफ़्तेवार जेका डिस्कशन हूंदी उहा पाण दोस्तनि सां शेयर कंदासीं। जेके ॻाल्हियूं हूंदियूं जेके ॿियो को चैनल उन्हनि खे न ॾेखारींदो ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया रियासती मीडिया उन्हनि खे न ॾेखारींदी, कोशिशि करे इंडस डायलॉग उन्हनि खे समूरा मामला ॿुधाईंदो बि ऐं असां पंहिंजो उन्हनि ते तजियो बि पेश कंदासीं। सो सभ खां पहिरीं त मां तव्हां सवाल कंदुसि। सो हाफ़िज़, जेका गवर्नमेंट नई गवर्नमेंट ठही आहे, पीडीएम टाइप गवर्नमेंट उनखे चऊं, नओं फेज़ आहे पीडीएम जो, जंहिंमें पीडीएम जो सरबराह शामिल न आहे। मौलाना फज़ुर रहमान उन जी तंज़ीम हिन में शामिल आहे, हू अपोज़िशन में वेठा आहिनि। इन समूरी जेका हिन दफ़े इलेक्शन थी ऐं जेका गवर्नमेंट ठही आई आहे, इनखे तव्हां कीअं था ॾिसो? आसिफ ज़रदारी जो सदर थियणु ऐं हू साम्हूं बि नथो अचे, इहा बि ख़बर नथी पए हू किथे आहे, सदर बि थियो या न थियो उहा बि अञा ताईं सही नमूने ख़बर न पई आहे। बहरहाल अख़बारूं ॿुधाइनि थियूं त हू सदर थी चुको आहे। प्राइम मिनिस्टर साॻियो शहबाज शरीफ़ आहिनि, जेके तमामु घणा उहिदा आहिनि सूबा असेंबलियुनि जे अंदरि या वफ़ाक़ी लेवल ते, उहे साॻा जो साॻा उहिदा उन्हनि माण्हुनि खे ॾिना विया आहिनि जेके गुज़िरियल गवर्नमेंट में हुआ, जेके इमरान सरकार खे हटाए करे जेका पीडीएम सरकार आंदी वई। सो हिन समूरी गवर्नमेंट खे उनजे ठहण खे हलण खे तव्हां कीअं था ॾिसो? मंसूर, पहिरीं ॻाल्हि त इहा त जेको तव्हां ॻाल्हि कई त पीडीएम 2.0, त आउं सम्झां थो त पीडीएम 2.0 न आहे। ही बेसिकली छाकाणि त उन महिल जेको पीडीएम ठही हुई उन महिल हिकिड़ो पॉपुलर सेंटीमेंट हुयो अगेंस्ट द इमरान खान। इमरान खान जूं जेके फ्लॉड पॉलिसीज़ हुयूं इंटरनल ऐं एक्सटर्नल, ऐं हिते जे जेके माण्हुनि जी जेका मुआशी डेवलपमेंट जो शिकार हुआ, ऐं उहो उन्हनि चाहियो पिए त समथिंग चेंज अचे ऐं हिकिड़ी उमेद हुई त जेकॾहिं पीएमएलएन जी गवर्नमेंट ईंदी त पोइ 2017 में जिथे उन्हनि जो प्रोसेस ख़तम थियो हो त उतां ई खां वधीक जेका आहे उहो तरक़ी, सो कॉल्ड तरक़ी जो जेको राह आहे उहो शुरू थींदी। बट पीडीएम जी हुकूमत जेका आहे उहा कंप्लीट डिज़ास्टर हुई ऐं फेल थी। तव्हां ॾिठो त उन जे नतीजे में जेका मुस्लिम लीग नवाज़ है, जंहिं चयो त नवाज़ शरीफ़ असांजो वज़ीर आज़म हूंदो, उहो हाराए वई। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिं पंहिंजी पॉलिटिकल प्रोपेगेंडा इहा कई त असांजो वज़ीर आज़म थींदो बिलावल भुट्टो, ऐं उनजी पूरी कैंपेन जेका आहे उहा अगेंस्ट द नवाज़ लीग हुई। सो इलेक्शन थी ऐं इलेक्शन में तव्हां ॾिठो त जेके खटे आया उन्हनि खे हुकूमत कोन ॾिनी हुई। हाणे बुनियादी ॻाल्हि आहे, जेका बि हुकूमत हूंदी आहे न उन वटि का लिजिटिमेट अथॉरिटी हूंदी आहे जंहिंजे बुनियादनि ते हू रूल कंदी आहे। मिसाल जे तौर ते अर्ली एजिस में जॾहिं बादशाहतूं हुयूं, वन मैन रूल हुयो, त उहो पंहिंजी बादशाहत खे लिजिटमाइज़ ईअं कंदा त बाबा डिवाइन राइट ऑफ द किंग, यानी असांखे जेका ही हुकूमत इहा ख़ुदा ॾिनी आहे, हुननि असांखे मुक़ररु कयो आहे, ठीकु आहे। या जॾहिं अंग्रेज़ पूरी दुनिया में लथा त हुननि चयो त वाइट मीन्स बर्डन, इहो असां ते दुनिया जो बर्डन आहे, यानी ख़ुदा असांखे इहो ख़ासि बाना करे मोकिलियो त असीं दुनिया पूरी त वञी हुकूमत करियूं। ईअं जेका जमहूरी हुकूमत हूंदी आहे उन वटि जेका लिजिटिमेट अथॉरिटी हूंदी आहे उहो माण्हू हूंदा जेके उनखे वोट ॾेई करे आणींदा। त ही गवर्नमेंट जेका आहे उन वटि का लिजिटिमेट अथॉरिटी न आहे, छाकाणि त जेका पॉपुलर सेंटीमेंट आहे या जेको वोट आहे उहो हिननि जे अगेंस्ट पियो। हालांकि हूं त छा फेयर इलेक्शन कहिड़ियूं थींदियूं आहिनि हिन मुल्क में, पर पोइ बि जेका बि इलेक्शन थी उन जे नतीजे में जेके धुरियूं खटे आयूं उन्हनि खे वफ़ाक़ी हुकूमत कोन ठाहिण ॾिनी वई। उन जे पोयां ज़ाहिरी ॻाल्हि सबब छो कोन ठाहिण ॾिनी हुई। सो जंहिं हुकूमत वटि या जेका बि हुकूमत कंदड़ धुर हुजे उन वटि अथॉरिटी न हुजे, लेजिटिमेट अथॉरिटी न हुजे, त पोइ उहो घणो को परफॉर्म न करे सघंदी आहे। ऐं पाकिस्तान जेको आहे उहो हींअर
घणो रुखी बहरान जो शिकार आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन में मुआशी बहरान, दिफ़ाई ऐं सियासी बहरान सभ खां अहम जेको आहे उहो पॉलिटिकल बहरान आहे, छाकाणि त पॉलिटिक्स लीड्स टू द इकोनॉमिकल बेसिकली स्ट्रेंथ ऑफ एनी कंट्री। सो उहो पॉलिटिक्स जॾहिं इहो हेॾनि तज़ादनि जो शिकार आहे, ख़बर न आहे त हिन मुल्क में जेका आहे उहो ॻाल्हाइणो कंहिंसां आहे। GHQ सां ॻाल्हाइणो आहे, शहबाज शरीफ़ सां ॻाल्हाइणो आहे, प्रेसिडेंट ज़रदारी सां ॻाल्हाइणो आहे, इमरान ख़ान सां ॻाल्हाइणो आहे, कंहिं सां ॻाल्हाइणो आहे, ठीकु आहे। ऐं जॾहिं मथे वफ़ाक़ी लेवल जी ॻाल्हि थिए थी त सूबे ते कंहिं सां ॻाल्हाइणो आहे। अली अमीन गंडापुर कॾहिं हू उन सां ठहे पवंदो, जेकॾहिं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट अचे थी वफ़ाक़ में त पंजाब जा मामला उन्हनि सां नथा ठहनि। सो हिकिड़ो कंप्लीट जेको डिसीशन जी अनसर्टेनिटी आहे न, उहा अञा ताईं हिते जारी आहे। ऐं तव्हां ॾिठो त हुकूमत तव्हां छा चवंदो, माना सेनेट जी तव्हां इलेक्शन थी तव्हां ॾिठो, उन में नवाज़ लीग जेके पंहिंजा माण्हू हुआ, जेके तारीख़ी तौर ते 20 सालनि खां 25 सालनि खां नवाज़ लीग सां गॾु बीठा हुआ, उन्हनि खे सेनेट जा टिकट कोन ॾिना, मोहसिन नकवी खे ॾिना। या ताज़ो जेको इहो हींअर फाइनेंस मिनिस्टर आहे, मज़े जी ॻाल्हि त इहो पाकिस्तानी सिटीज़न ई कोन हुयो। जे माण्हू खे फाइनेंस मिनिस्ट्री मिले थी, उन ॾींहुं उहो अप्लाई करे थो सिटीज़नशिप, पाकिस्तान जी सिटीज़नशिप लाइ। यानी तव्हां ॿुधायो था त हिते जा 20 करोड़ माण्हू न आयलनि, ऐं हिकिड़ो ॿाहिरियों सिटीज़न खणे HBL जो CEO हो त छा थी पियो, पाकिस्तान सिटीज़न त कोन हो न। सो हुनखे उहो नेशनलिटी ॾिनी वई एमरजेंसी बुनियादनि ते, ऐं मुल्क जा मुआशी मामला हुनजे हवाले कया विया। सो इहा सूरत हाल आहे। ऐं तव्हां ॾिठो त मोहसिन नकवी आहे या इहो जेका मेजर कैबिनेट आहे, उन जो डायरेक्टली कंहिं पॉलिटिकल पार्टी सां तालुक न आहे, ऐं डायरेक्टली उहो रिस्पॉन्सिबल न आहिनि टू एनी इलेक्टेबल अथॉरिटी। तव्हां ॾिठो त हू जॾहिं 1946 में इंटरम गवर्नमेंट ठही पे, ब्रिटिश सरकार मुस्लिम लीग ऐं कांग्रेस खे चयो त तव्हां हुकूमत ठाहियो। पोइ मुस्लिम लीग जो बयानु इहो त असां नेहरू खे पाबंद न आहियूं, असां अंग्रेज गवर्नमेंट खे पाबंद आहियूं, छाकाणि त उन असांखे मजबूर कयो त हुकूमत में वियो। सो सेम डायलेमा इहो आहे त इहो जेको बि कैबिनेट आहे उहो शहबाज शरीफ़ के अकाउंटेबल न आहे, उहो अकाउंटेबल कंहिंखे तव्हांखे ख़बर आहे। सो इहा सूरत हाल आहे हिन हुकूमत जी। हाणे ॾिसजे थो मुस्तक़बिल छा थो थिए। मंसूर सही हफ़ीज़, यकीनन ईअं ई आहे। जो जॾहिं नवाज़ शरीफ़ खे हिते घुरायो वियो हो त हुन इहो पिए चयो त असीं जिते कमु असां छॾे वियासीं उतां ई शुरू कंदासीं, जीअं तव्हां ॻाल्हि ॿोल कई। ऐं इलेक्शन खां 2 ॾींहं अॻु में जॾहिं मूं नवाज़ शरीफ़ खे ॿुधो पे, हुन हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त बाबा खुदारा हिकिड़ी पार्टी खे मैंडेट ॾियो। यानी हुनखे अॻु में ई ख़बर हुई त हीउ जेको मैंडेट हूंदो उहो विरायल हूंदो, ऐं आज़ाद जेके उम्मीदवार आहिनि उहे अक्सरियत सां खटे ईंदा। इन करे इमरान खां उनजी तंज़ीम खां बेटियो निशान खसियो वियो, छाकाणि जीअं हू PTI में ई न अची सघनि, ऐं हाणे वरी हू सुन्नी मुस्लिम इत्तेहाद काउंसिल में वेठा आहिनि, जो ऐं मख़सूस सीटूं बि उन्हनि खे नथियूं ॾिनियूं वञनि। ऐं ताज़ो हाणे तव्हां ॾिठो हूंदो त KPK असेंबली में, KPK हाई कोर्ट में उनजी समाअत पई थी त बाबा मुस्लिम जेका सुन्नी इत्तेहाद काउंसिल आहे उनखे मख़सूस सीटूं छो न पियूं मिलनि। त उन्हनि चयो त उहा सियासी जमायत त आहे, पर उन हिकु सीट बि न आहे खटी, इन करे सीटूं मख़सूस सीटूं उन्हनि खे मिलंदियूं आहिनि जंहिं कुझु सीटूं खटियूं हुजनि। सो उते PTI जे वकील ॿुधायो त पोएं दफ़े बाप जेका तंज़ीम आहे बलूचिस्तान अवामी पार्टी, उहा त ख़ैबर पख्तूनख्वा में इलेक्शन में हिसो ई न आहे वठंदी। उते उनजी मौजूदगी ज़रूरु आहे पर हिसो ई न आहे वठंदी। उनखे मख़सूस सीटूं पोएं दफ़े ॾिनियूं वियूं। सो उन्हनि ते जज साहब खिली चयो त उहा बाप आहे, ऐं बाप जो वरी उहो अंदाज़ ई पंहिंजो आहे त पीउ खे ज़रूरु मिलंदियूं। तंहिं ते PTI जे वकील चयो त असांखे भला ॿारड़ा सम्झी, ॿार सम्झी असांखे कुझु सीटूं ॾियो। सो हिन मुल्क में हालत इहा आहे जो अॻी नतीजा समूरा तइ थींदा, ऐं तव्हां इहा समूरी ॻाल्हि बि ॿुधाई। पर तव्हां थोरे मख़सूस टाइम में इहो असांखे ॿुधायो त नवाज़ शरीफ़ जो मुस्तक़बिल छा आहे, छाकाणि त एस्टेब्लिशमेंट उनखे लाइक नथी करे, ऐं शहबाज शरीफ़ खे सभु धुरियूं, पीपुल्स पार्टी, मौलाना फज़लुर रहमान ऐं ॿियूं इत्तेहादी जमायतूं, इन एस्टेब्लिशमेंट ताईं नवाज़ लीग जे अंदरि बि कुझु माण्हू जेके आहिनि उहे शहबाज शरीफ़ जी लाबी जा माण्हू आहिनि, ऐं उहे हमेशह उनखे अॻियां खणी अचनि था। सो नवाज़ शरीफ़ जो मुस्तक़बिल कीअं था ॾिसो? मंसूर, शहबाज शरीफ़ हिते बाप जो माण्हू आहे, ठीकु है। ऐं नवाज शरीफ़ जेको आहे उहो एंटी बाप आहे, उहो पीउ जी घटि थो मञे। ज़ाहिर ॻाल्हि है, पीउ जी पैदावार को बि माण्हू पीउ जी उन स्पर्म या जर्म खां सवाइ पैदा कोन थी सघंदो आहे। बट कल्ह अलाए किथे मूं पढ़ियो पए त जेको हिकिड़ो इंटेलेक्चुअल पुटु हूंदो आहे न, उहो पीउ जी पॉलिसीज़ खां रेवोल्यूशन आणींदो आहे, यानी इनकलाब आणींदो आहे। उहो पीउ जा जेके तरीक़ेकार हूंदा आहिनि घर खे हलाइण जा, ॿियनि मामलनि खे हलाइण जा, उन्हनि खां उहो हिकिड़ी अलॻि सां सोच रखंदो आहे, ठीकु है। सो नवाज शरीफ़ हिकिड़ी अलॻि सां सोच रखी मुल्क खे हलाइण जी, ऐं धणिनि खे
बाप खे इहो या पीउ खे इहो पसंदि कोन हो त नवाज़ शरीफ़ जी धार सोच छो आहे असांखां। ऐं हुननि वाज़े तौर ते घणा जेके स्ट्रेटेजिस्ट हुया उन्हनि चयो पिए त जेको वज़ीर आज़म हूंदो शहबाज शरीफ़ हूंदो, ठीकु है, यानी ऑलरेडी कन्वेड हुयो त नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म न थींदो। ऐं पोइ इलेक्शन थी, पोइ तव्हां ॾिठो त शहबाज शरीफ़ जी कैंप जा जेके साथी आहिनि उन्हनि खे खटरायो वियो ऐं नवाज़ शरीफ़ जा जेके वेझा हुआ उन्हनि खे हारायो वियो। यानी राणा सनाउल्ला पीएमएल पंजाब जो जेको हेड है उहो बि इलेक्शन हाराए वियो, परवेज़ रशीद इलेक्शन हाराए वियो, कई नाला आहिनि जेके इलेक्शन हाराए विया। सो साइड लाइन तौर ते नवाज़ शरीफ़ खे रखियो वियो ऐं आख़िर में जॾहिं डेडलॉक थियो, छाकाणि त विच में सूरत हाल इहा थी त नवाज़ लीग भई चयो पिए त असां वफ़ाक़ जी गवर्नमेंट न वठंदासीं। पोइ नवाज़ शरीफ़ खे पंहिंजी धीउ जो जेको आहे पंहिंजी धीउ खे वज़ारत आला जो उहिदो पंजाब में ॾेई करे माठ करायो त बाबा वफ़ाक़ जा मामला असांखे हलण ॾिया ऐं तव्हां पंजाब पंहिंजे मर्ज़ी सां हलायो। पोइ तव्हां ॾिठो त कल्ह जेका आहे उहो नवाज़ शरीफ़ जेका आहे उहो अनऑफिशियली कैबिनेट जो इजलास कयो, उते सेक्रेटरीज़ खे घुरायो, उते हिकिड़ो पूरो प्लान ॾिनो, यानी हू गाइडेंस पियो करे पंहिंजी धीउ खे। ऐं नवाज़ लीग कंप्लीट माना अलॻि आहे फ्रॉम द फेडरल हुकूमत। हू फेडरल हुकूमत चवे थो त मुंहिंजो लॻे ईअं पियो थो ॼण हुनजो इंट्रस्ट घटि आहे वफ़ाक़ जे मामलनि में। हू पंजाब खे वधीक सिक्योर करणु चाहे थो, छाकाणि त हुनजी हिकिड़ी धीउ आहे, उहो अहमद शाकिर चवंदो आहे न त हफ़ीज़ जो हिकिड़ो पुटु आहे। सो हुनजी हिकिड़ी धीउ आहे ऐं हू धीउ जो पंहिंजो फ्यूचर जेको आहे उहो सिक्योर करण जे चकर में आहे। हू ॾिसे थो जेकॾहिं असां डिलीवर करे वियासीं हींअर त पोइ मुस्तक़बिल में जेका आहे उहो मरियम नवाज़ हुनखे जेको आहे उहो हुनजो मुस्तक़बिल मरियम नवाज़ जो ॾिसे पियो। सो इहा सूरत हाल आहे पंजाब जी। ऐं सिंध जी जेका आहे उहा सूरत हाल ॾाढी गंभीरता जो शिकार आहे। सिंध जी सूरत हाल ते ॻाल्हाइण खां पहिरीं तव्हांखां हिकिड़ो मामूली नोट वठंदुसि त अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जे विच में हिकिड़ी झड़प थी आहे, बल्कि झड़प जारी आहे। तव्हां उन ते पंहिंजी राय रखो छा पियो थिए। जस्ट फ्यू मिनट्स थी ऐं पोइ पाण सिंध जे मामलनि ते ॻाल्हायूं। हाफ़िज़, पाण इन ते हमेशह ॻाल्हाईंदा रहिया आहियूं अफ़गानिस्तान वारे मामले ते। त जीअं दोहा अकाड़ थियो उन में इमरान ख़ान ऐं उन वक़्तु ISI चीफ हो फैज़ हमीद साहब, सो उन्हनि ॾाढियूं झुमरियूं पे खेॾियूं ऐं ॾाढा ख़ुशि थिया त अमेरिका हितां निकितो आहे। सो अॻे असां जेको नेटो लाइ रोल प्ले कयो उनखे छॾे करे हू यकदमि वञी काबुल पहुता। ऐं तव्हां ॾिठो त तालिबान जेके चङा मुड़ुस हुआ उन्हनि जे पुठियां इन्हनि बि नमाज़ बि पढ़ी ऐं उन्हनि खे मुबारकूं बि ॾिनियूं त तव्हां वॾी फतह हासिल कई आहे। ऐं जेको अछो झंडो आहे जंहिं ते कलमो लिखियलु आहे उहो तव्हां काबुल में अची लहिरायो आहे। तव्हां हुकूमत अची पंहिंजे हथनि में वरिती आहे। उतां इस्लामी दुनिया जी तमामु वॾी फतह आहे। जो अॻ में तव्हां सोवियत यूनियन खे शिकस्त ॾिनी, हाणे तव्हां नेटो खे हितां कढियो ऐं उन में हिननि उन्हनि खे इहो वञी ॿुधायो त असां हिकिड़ो वॾो किरदारु अदा कयो आहे। ऐं उन्हनि उहो सभु कुझु विसारे छॾियो जेको ही नेटो खे कणिक ॾींदा रहिया। उन्हनि खे हिननि हितां रस्ता फ़राहम कया ऐं जंहिं सबबु हिते अमुन ख़राबु थियो। अफ़गान वार खां वेंदे करे जेको सोवियत यूनियन उते आई, डॉक्टर नजीब वारनि जे जेके नूर मोहम्मद तुर्की, पोइ वरी हफ़ीज़ुल्लाह अमान, पोइ बिब्रक कारमल वारा हुआ, पोइ डॉक्टर नजीब जेको आयो उहो समूरी उन गवर्नमेंट खे बचाइण लाइ जेको सोवियत यूनियन उते आई, उन जेके मुजाहिद उनखे ख़तमु करण लाइ अमेरिका, सऊदी, पाकिस्तान गॾियल तौर ते पैसो सऊदी जो ऐं दिमाग़ अमेरिका जो ऐं हीअ उन में इस्तेमालु थिया। पोइ जेके मुजाहिद ठाहिया विया ऐं उन में जेको असां हितां जी जेको नंढियूं क़ौमूं आहिनि, जेके महकूम क़ौमूं आहिनि, उन्हनि ॾाढो धारी आबादकारी जो वज़न बर्दाश्त कयो। असांजी शनाख़्त ख़तरे में, असांजा जेके वॾा शहर आहिनि जिते मंडियूं आहिनि उहे क़ाबिज़ थी विया, उते धारिया माण्हू आया, असांखे क़त्ल करणु लॻा, असांखे धमकाइण लॻा ऐं असांखे हुननि ॿाहिराड़ियुनि में धिके छॾियो, जंहिं करे असांजी जेका ओसर हुई, समाज जी जेका क़ौमी ओसर हुई उहा बि रुकिजी वई। तो ही वञी उते काबुल पहुता। हिननि इहो सम्झो त हाणे नेटो त हितां वियो आहे, पर असां हिननि ते हथु रखूं तालिबाननि ते, किथे ईअं न थिए जो ही असांजे ख़िलाफ़ का वॾी कार्रवाई कनि। पर उन्हनि खे त इहा ॻाल्हि दिलि में हुई ऐं उन्हनि शुरू में ई कयो त हिन पाकिस्तान असां सां हमेशह धोखो कयो आहे। ॿाहिरियुनि फोर्सिस खे ही मदद कंदा रहिया आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। पोइ जॾहिं ही ॾिसंदा आहिनि त असीं ताक़त में आहियूं त पोइ असांजे भर में अची वेहंदा आहिनि ऐं असांखे ॿुधाईंदा आहिनि त पाण सभु मुस्लमान भाइर आहियूं ऐं गॾियल तौर ते पाण खे हिन खिते खे मुस्तक़िम करणु घुरिजे ऐं ॿाहिरां जेके फोर्सिस अचनि थियूं उन्हनि खे रोकिजे। सो ही उन वक़्तु जो सॼो ही मामिलो आहे। तो इमरान त हिननि ते हथु रखियो पियो, पठान लाबी हुई सॼी हेठां खां मथां ताईं इस्टेब्लिशमेंट जे अंदरि बि पठान लाबी हुई जन उन्हनि ते हथु रखण ते चाहियो। पर हू जेके तालिबान वेठा आहिनि उते बि हफ़ीज़ तव्हां ॾिठो हूंदो त 2-3 ग्रुप आहिनि। हिकिड़ो हक़ानी नेटवर्क आहे, कुझु ॿिया आहिनि कंहिंजा हिते TTP पाकिस्तान सां तालुक आहिनि, हिकिड़ो वरी मुला उमर जो पुटु आहे याकूब, उन जा वरी ख़्याल पंहिंजा आहिनि, कुझु हिननि सां ठहियल आहिनि, कुझु हिननि सां न आहिनि ठहियल,
के रूस सां किन जा सुठा तालुकात आहिनि, किन जा चीन सां आहिनि, के वरी अञा ताईं अमेरिका खे सुठो सम्झंदा त हू असांखे पीसफुली इक़्तिदार ॾेई हितां हलिया विया। सो इहे समूरा मामला आहिनि। इन में ही हिते फासी विया पराई जंग में, पराई शादी में अब्दुल्ला दीवाने वारो कमु थियो, इन करे हिते समूरा मामला ख़राब थिया। हाणे ईअं थियो जो ही मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तालिबान खे इहो चवंदा रहिया, तालिबान सरकार खे, त असांजे ख़िलाफ़ हिते जेके फोर्सिस वेठियूं आहिनि, बलोच अस्करियत पसंदनि खां वेंदे TTP ऐं ॿिया कुझु ग्रुप्स आहिनि, उहे अफ़गानिस्तान में उन्हनि जूं कैंप्स आहिनि, उहे उते पनाह वठंदा। सो तव्हां उन्हनि खे उते रोकियो त हू पाकिस्तान जी ख़ुदि मुख़्तियारी ऐं जेका उनजी सिक्योरिटी आहे उनखे वॾो ख़तरो पिया ॾियनि, इन करे तव्हां उनखे रोकियो। सो कुझु ॾींहं अॻु में हिते फोर्सिस ते वॾो हमिलो थियो, जंहिंमें 7-8 पाक फ़ौज जा इहे नौजवान मारिजी विया। उन खां पोइ हिननि उहे रिटेलिएशन कयो। इन्हनि चयो त उहे माण्हू अफ़गानिस्तान मां आया आहिनि ऐं क्रॉस बॉर्डर इहो समूरो कुझु उहा जेका खिचणी आहे अफ़गानिस्तान में पचे पई, माण्हू उतां तयारु थी ऐं हिते अटैक कनि पिया। इन करे हिननि उते अटैक कया ऐं उते तालिबान जी इहा रिपोर्ट आहे, ज़बीउल्लाह मुजाहिद जेको तालिबान तर्जुमान आहे, उन ॿुधायो त 3 औरतूं ऐं मासूम ॿार ऐं बेगुनाह शहरी क़तल थिया आहिनि। ऐं हुननि चयो त असीं हिन जा हिकिड़ो ख़तरनाक जवाबु ॾींदासीं ऐं हिन जा खिते में संगीन नतीजा थींदा। सो अॻु में हफ़ीज़ ईअं थियो जो जॾहिं ईरान हिते अटैक्स कया बलूचिस्तान जे इलाइक़े में, ईरान हिननि खे मुसलसल अॻु में चवंदो रहियो त बाबा तव्हां हिन ते अमल कयो, अमल कयो। हिते कुझु अहिड़ा ग्रुप्स आहिनि जिन जा बलोच अस्करियत पसंदनि सां तालुकात आहिनि, बलूचिस्तान जे कुझु सेफ जेके इलाइक़ा आहिनि उते हू रहनि था ऐं असांजे ईरान जी जेका सिक्योरिटी आहे उनखे वॾो ख़तरो आहे, तव्हां उन्हनि खे रोकियो। बहरहाल ही न रोके सघिया। हे पाकिस्तान जे अंदरि जेको पाकिस्तान खे ख़तरो आहे उन टेररिज़म खे ई नथा रोके सघनि, त ईरान जे ख़िलाफ़ जेके कार्रवायूं थियनि थियूं या जेके ग्रुप्स आहिनि उन्हनि खे ई किथे रोके सघंदा। सो ईरान उन ते कार्रवायूं कयूं ऐं बदिले में हिननि वरी हिंदुस्तान खे ॾेखारण लाइ यकदमि ईरान जे ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं ऐं उते ॿुधायो त असीं BLA या कुझु ॿिया उते ग्रुप्स आहिनि जेके एंटी पाकिस्तान आहिनि, असां उन्हनि खे वॾो नुक़सानु पहुचायो आहे। पर उन में बि ईरान चयो त उहे ॿाहिरियां शहरी हुआ, ख़बर न आहे पोइ उहे केरु हुआ, पाकिस्तानी हुआ या किथां जा हुआ, अफ़गानी हुआ, उहे उन में क़तल थिया। हाणे अॼु मूं रिपोर्ट पे ॾिठी अल जज़ीरा ऐं कुझु हिंदुस्तान टाइम्स ते त तालिबान जेका सरकार आहे उन जे तरफ़ां बि आर्टिलरी, उन तालिबान फ़ौज जेका अफ़गान फ़ौज आहे आर्टिलरी फायर कया विया आहिनि। पाकिस्तान जेके मिलिट्री चेक पॉइंट्स आहिनि, चेक पोस्ट आहिनि, उन्हनि ते आर्टिलरी फायर कया विया आहिनि ऐं जेका बॉर्डर आहे उते बि कशीदगी आहे। सो मामला इहे ईअं आहिनि। हिते हफ़ीज़ उन्हनि जा सहूलियतकार मौजूदु आहिनि, धारी आबादकारी जी शिकिल में जेके अफ़गानी हिते आहिनि सिंध जे अंदरि, या पठान जेका हिते वॾे पैमाने ते जेका धारी पठाणनि जी अफ़गाननि जी आबादकारी आहे। हिकु त ख़ैबर पख्तूनख्वा तारीख़ी तौरु हू चवंदा त असीं अफ़गानिस्तान जो हिसो आहियूं, हू बि उन्हनि जी सहूलियत कनि था। ऐं सिंध जे अंदरि जेका धारी आबादकारी आहे उहा ॾिसो त कराची जे अंदरि समूरे शहर में मंडी ते क़ाबिज़ आहे, सॼा कारोबार उन्हनि वटि आहिनि। हैदराबाद हाणे सखर में बि नंढनि नंढनि शहरनि में उहे पठान फैलिजी विया आहिनि, जेके मुआशी तौर ते TTP जी या ॿिया जेके ग्रुप्स आहिनि उन्हनि जी मदद थींदी रहे थी। हू अफ़गाननि खे नेकाली वारी ॻाल्हि जेका थींदी रहे थी, हू पंजाब मां उन्हनि खे कढनि था। पर जेको अहम कराची जो शहर आहे, जेको दुनिया जो 3 नंबर वॾो आबादी वारो शहर आहे, जिते समूरे मुल्क खे हलाईंदड़ हिकिड़ी मंडी आहे, उते हू तालिबान मौजूदु आहिनि, उहे अफ़गानी मौजूदु आहिनि, पठान मौजूदु आहिनि, जेके TTP जी कंहिं न कंहिं रीति हथियारनि में, जासूसी में, ॾोकड़ में, पैसनि में ऐं स्मगलिंग जेका थींदी रहे थी उनमें मदद कंदा रहनि था। जंहिं तरह सां इहे क्रॉस बॉर्डर जेके अटैक्स थियनि था या जेका उते तयारी थिए थी पोइ पाकिस्तान में अचनि था, उहे समूरा मामला थियनि था। इनखे हिकु तरह सां ई रोके सघिजे थो त हिननि अॻु में इहा समूरी खिचड़ी पचाए नंढियुनि क़ौमुनि खे अक़लियत में तब्दील करण लाइ। पर नंढियूं क़ौमूं हिन लाइ एॾो वॾो ख़तरो साबित न थियूं, जेको ही मुस्लमान भाइरनि खे अल्लाह अकबर जा नारा हणंदे वठी आया त ही को हिते जी क़ौमुनि खे ऐं क़ौमी सवाल खे ख़तमु करे छॾींदासीं, उहो त थियो कोन। असां हिन जी ॻिची पिया। हाणे ही पाण बॉर्डर्स ते कंट्रोल कनि ऐं जेका हिते मुकमल तौर ते धारी आबादकारी आहे उनखे नेकाली ॾियनि। जेकॾहिं ईरान उन्हनि खे नथो रहाए, ॿियो कोई उते नथो रहाए, उन्हनि जे मुल्क में हाणे अमुन आहे, उन्हनि खे फौरी तौर ते भले हू उन्हनि खे कार्ड आहिनि या न आहिनि, या हू पाकिस्तान जा हाणे उन्हनि खे नेशनलिटी आहे या न आहे। सो ही जेकॾहिं चाहिनि था त पाकिस्तान, जेकॾहिं ही चाहिनि था त पाकिस्तान अहिड़नि अटैक्स खां बचे त ही फौरी तौर ते उन्हनि खे जेके धारिया आहिनि उनखे नेकाली ॾियनि ऐं जेको कारोबार आहे उहे जेके मंडी ते हलिया आहिनि उहा बि उन खां फौरी तौर खसनि ऐं मक़ामी माण्हुनि जे मैंडेट खे, मक़ामी माण्हुनि जे हक़ हाकिमियत खे हिननि खे हर सूरत में अॼु न सुभाणे, सुभाणे न परीं तस्लीम करणो ई पवंदो। जी ठीकु आहे मंसूर, सिंध जी सूरत हाल जो जेकॾहिं जाइज़ो वठूं, तव्हां उत्तर सिंध में मौजूदु आहियो, माना मुकमल ला कानून ते तव्हां ॾिठो त हिकिड़े उस्ताद खे शहीद कयो वियो, उन खां पोइ हिकिड़े नौजवान खे सरेआम गोलियूं हणे उन जा वीडियो वायरल कया विया। अॼु हिकिड़े ॿारड़े जी वीडियो हले थी पई,
मतिलबु छा आहे, सिंध गवर्नमेंट छा पई करे, हिकिड़ो मुकमल तौर ते माना हुते नोगो एरिया बणिजी चुको आहे। दोस्त हिकिड़े पोस्ट कई त हाणे त सूरत इहे जो शहर जा माण्हू जेके उतां जे शहर जेके आहिनि उतां जा माण्हू बि हाणे ॿाहिरि नथा निकिरनि। पाड़ेसरी जेके ॻोठ आहिनि उन्हनि खे त छॾो, यानी उन्हनि जे अच वञ जो बि मसइलो बणिजी चुको आहे। सो इन सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? ऐं ॿिए तरफ़ जेको आहे लाड़काने में जेके पीसफुल प्रोटेस्टर हुया, उन्हनि ते पुलिस पंहिंजी लाठी चार्ज कई। जेकॾहिं उस्ताद को एहतजाज कनि था त पुलिस उन्हनि ते पंहिंजी फोर्स कायम करे थी। पोइ पुलिस हुते नाकाम छो आहे? इन जे पोयां कंहिंजा सबबनि छा आहे? हाफ़िज़, ये समूरा मामला त हिकिड़ी वॾी सिंध में धाड़ेल राज जी तारीख़ आहे। कंहिं ज़माने में उहे धाड़ेल जेके धारियूं कब्ज़ागिर फोर्सिस हुयूं उन्हनि सां बि विढ़िया, ऐं पोइ उहे धाड़ेल के कॾहिं कॾहिं किन तहरीकुनि सां बि जुड़िया। ऐं अॻे त उन्हनि धाड़ेलनि में शनास बि हुई त जॾहिं हू औरतुनि खे ॾिसंदा हुआ त उन्हनि जो एतिराम कंदा हुआ, ॿारनि जो एतिराम कयो वेंदो, बुज़ुर्गनि जो एतिराम कयो वेंदो। पर हाणे जंहिं अंदाज़ में धाड़ेल सिंध में आया आहिनि ऐं उन्हनि सॼो ॾींहुं सोशल मीडिया ते वेठा आहिनि। तव्हां ॾिसो त एतिरो वज़ीर आज़म ऐं वॾा वॾा इंटेलेक्चुअल माण्हू बि लाइव नथा अचनि, एतिरो नथा ॻाल्हाइनि जेतिरो धाड़ेल सोशल मीडिया, टच मोबाइलूं ऐं इंटरनेट बि उन्हनि खे कच्छे जे जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में मुहैया आहे। ॻाल्हि त इहा सम्झ खां ॿाहिरि आहे जो असीं शहरनि में वेठा आहियूं, असां वटि बि नेट नथी हले, असां हिते महफ़ूज़ न आहियूं, पर हू सोशल मीडिया ते सॼो ॾींहुं वेठा आहिनि। असां हिते ॻाल्हाए नथा सघूं, पर हू कच्छे में वेही करे रियासत खे चैलेंज पिया कनि त असीं हिन माण्हू खे खणंदासीं। ऐं बाक़ाइदा हू रॉकेट लॉन्चर, एंटी एयरक्राफ्ट, एंटी चेन गनूं साम्हूं रखी रॉकेट लॉन्चर ऐं स्नाइपर्स ऐं ॿिया जदीद क़िस्म जा जेके हथियार आहिनि, तव्हां अंदाज़ो नथा लॻाए सघो त उहे हथियार कचे ताईं कीअं पहुता। लाज़मी तौर ते इदारनि जे अंदरि, पुलिस जे अंदरि ऐं ॿिया जेके हिते ब्यूरोक्रेसी आहे या सियासतदान आहिनि उहे उन्हनि जे पुठियां आहिनि, उन्हनि जी पोइवारी पिया कनि। हाणे मूं टीवी पे ॾिठी, उते शबीर बिजाराणी जेको हज़ार ख़ान बिजाराणी जो पुटु आहे, उहो MNA आहे, उनखे घुरायो वियो टाइम न्यूज़ में। उन ॿुधायो पिए त असीं अॼु CM सां बि मिलिया आहियूं, घरू वज़ीर सां बि मिलिया आहियूं, IG सां मिलिया आहियूं, असां उनखे गुज़ारिश कई आहे त तव्हां ऑपरेशन कयो। बाबा इहो त असीं इन जे पुठियां हमेशह इहो चवंदा रहिया आहियूं त इन्हनि जी सरपरस्ती इहे सरदार पिया कनि। उन्हनि खे पंहिंजे बंगलनि में पंहिंजूं उन्हनि जूं जेके कचे जे अंदरि ज़मीनूं आहिनि जिते पखी पर नथो हणी सघे, जेके ॿेट उन्हनि क़ाइमु करे छॾिया आहिनि, जिते हिननि जा बॉडीगार्ड्स ऐं तोपची वेठल आहिनि, उते हिननि खे पनाह पिया ॾियनि। ऐं जेके ॿिया क़बीला आहिनि उन्हनि जा माण्हू अगवा पिया कराइनि, पोइ अदला बदली थिए थी, जीअं क़ैदियुनि जा तबादला थींदा आहिनि, या वरी हाणे हू तेगाड़ियुनि सां नथा ठहनि त उन्हनि जा माण्हू बिजाराणियुनि जो हिकिड़ो तारीख़ी तेगाड़ियुनि जो तकरार बि आहे, उहे मामला बि आहिनि। ऐं ॿियो हिन उत्तर सिंध समूरे में तसुब जो हिकिड़ो आहे त बाबा जेको हिकिड़ो सरदार आहे उनजी हिन इलाइक़े में बरतरी हुजे, ॿियो जेको कबीलो आहे, जेको ॿियो सरदार आहे, उनखे इहा बरतरी न हुअणु घुरिजे। यानी माण्हू बि अॻुवा मां करायां ऐं वरी उहे माण्हू बाज़ाब कराए माण्हुनि खे इहो मां ॾेखारियां त आउं वॾो इंसानियत पसंदि आहियां ऐं हिन समूरे हिन इलाइक़े में आउं ई अमुन क़ाइमु कराए सघां थो। उस्ताद महफ़ूज़ न आहिनि, शागिर्द महफ़ूज़ न आहिनि, बुज़ुर्ग ऐं ॿार महफ़ूज़ न आहिनि। ऐं एतिरे ताईं मां तव्हांखे ॿुधायां थो जे असीं पनवाकिल में पिया रहूं, जिते हिननि जी वॾी कैंट आहे पाकिस्तानी फ़ौज जी, पर असां बि ईअं सम्झो त 10 खां पोइ असां ॿाहिरि नथा निकिरी सघूं। विच शहर में रहंदड़ माण्हू असां बि हिते पाण खे गैर महफ़ूज़ पिया सम्झूं। कोई बि माण्हू हितां जो शहर जो माण्हू, ॿारियाड़ी खे तव्हां छॾियो, शहर जो माण्हू बि हिते का शइ वठण लाइ ॿाहिरि नथो निकिरी सघे, किथे वेही नथो सघे। शहरी जे टाइम अॻु माण्हू महफ़ूज़ हूंदा हुआ, माण्हू ॿाहिरि वेंदा हुआ, सौदो सामान वठंदा हुआ, पर हाणे इफ़्तारी खां पोइ माण्हू यकदमि घरनि ॾांहुं वापसि अची वञनि था ऐं ॿाहिरि निकिरण जो सोचे नथा सघनि। त मां इहो थो सम्झां त हीउ जेको आहे CM साहिबु, जेको घरू वज़ार 10 साल जंहिं पाण वटि रखी आहे, हाणे त हुन को घरू वज़ीर रखियो आहे, 10 साल हुन पाण वटि रखी, त इहा मुकमल तौर ते पीपुल्स पार्टी जी सरकार जी ईअं सम्झो त नाकामी आहे जो हुननि पाण। हाणे मुराद अली शाह चए पियो त असांजी पहिरीं तरजीह इहा आहे त धाड़ेलनि खे ख़तमु करियूं। बाबा पोयां 15 साल बि त तव्हांजी हुकूमत हुई, उन में तव्हां छा कयो? ही जेके धाड़ेल हिते वधिया वेझा आहिनि, नहज ते अची पहुता आहिनि, जो हाणे हू तव्हांजी टैंकुनि खे टारगेट पिया कनि, तव्हांजे जहाज़नि खे टारगेट पिया कनि, ऐं तव्हांजा ऑफिसर उन्हनि खे असलो पिया पहुचाइनि। त इहा तव्हां उन्हनि सां मुकमल तौर ते बदल आहियो, हुननि गिरोह थी तव्हां कई आहे, हू तव्हांजे सिस्टम में अंदरि वेठा आहिनि। जेसीं ताईं पीपुल्स पार्टी हिननि सरदारनि खे, जेके जागीरदार आहिनि, जेके क़वालियत पसंदि आहिनि, जेसीं ताईं उन्हनि खे सपोर्ट कंदी रहंदी, उन्हनि खे टिकेटूं ॾींदी रहंदी, तेसीं ताईं लाज़मी तौर ते इहे धाड़ेल ईअं वधंदा रहंदा ऐं ॿियनि क़बीलनि खे, आम माण्हुनि खे इहे ईज़ाईंदा रहंदा ऐं सरकार कुझु बि नथी करे सघे। छाकाणि त IG जेकॾहिं अचे थो, अची प्लान ठाहे थो
अॻ में अची हू कंहिं सरदार जे बंगले ते वेहे थो, उते हू चांहि पीए थो, उते नाश्तो करे थो या लंच करे थो या डिनर करे थो, उते समूरा मामला तइ थींदा आहिनि, उते स्ट्रेटजी पई जोड़िजे। यानी जेके इदारनि जा फ़ैसिला आहिनि उहे वॾेरनि जे बंगलनि ते पिया थियनि ऐं उतां उहे लीक थी धाड़ेलनि वटि पहुचनि पिया। ऐं जॾहिं धाड़ेल सिंध में महफ़ूज़ न आहिनि त उहे पंजाब में उन्हनि वॾेरनि जा बंगला आहिनि, उते उन्हनि जा सेफ एरियाज़ आहिनि, सेफ ज़ोन उन्हनि क़ाइमु करे छॾिया आहिनि। कराची में, हैदराबाद में, शहरनि में उन्हनि खे रूप मटाए बहरूपियाई में बहरूप करे उन्हनि खे उतां वठी पिया वञनि। वरी जॾहिं फ़ौज उतां हली पई वञे या पुलिस हली पई वञे त पोइ उन्हनि खे उते वरी सेटल पिया कनि ऐं समूरा मामला ईअं पिया थियनि। पीपुल्स पार्टी जी सरपरस्ती खां सवाइ, सरकार जी सरपरस्ती खां सवाइ इहो मामिलो ईअं थिए नहज ते पहुचे ऐं एटमी रियासत जेका हुजे ऐं उहा चवे त असीं जेके असांजा दुश्मन जेके ॿियनि मुल्कनि में वेठल आहिनि उन्हनि खे ख़तमु करे छॾींदासीं, पर हू कच्छे में वेठल धाड़ेलनि खे ख़तमु न करे सघनि ऐं हू सोशल मीडिया ते अची रियासत खे, रियासती रिट खे चैलेंज कनि। सो इहा ॻाल्हि असांजी घटि में घटि सम्झ खां ॿाहिरि आहे ऐं तव्हां असां सभु पढ़िया लिखिया सम्झूं था त हिन में कंहिंजा हथ आहिनि। बाक़ी हिते त सभु कुझु बि करे नथा सघनि, पर जॾहिं उस्ताद पंहिंजी सैलरीज़ लाइ, पंहिंजे बुनियादी हक़नि लाइ कराची में प्रोटेस्ट कंदा, तव्हां ॾिसो उन्हनि ते लाठी चार्ज। सिंध यूनिवर्सिटी में शागिर्द कल्चर डे जी रैली मल्हाइनि था, उन्हनि ते FIR। पंहिंजी फीसुनि जेके उन्हनि जूं वधायूं वञनि थियूं उन्हनि जी घटिताई लाइ जेकॾहिं उहे एहतिजाज कनि था, उन्हनि ते FIR। को बि माण्हू पंहिंजे हक़ जी ॻाल्हि करे थो। साईं हिदायत लोहार क़तल थियो, उन्हनि जूं नियाणियूं 1-2 महीने खां रोडनि रस्तनि ते वेठल आहिनि। अॻे दफ़े कुझु ॾींहं अॻु ई लाड़काणे में हिकिड़ी वॾी उन्हनि जी पीसफुल रैली हुई, जंहिंजी अॻुवाणी उन्हनि छोकिरनि पे कई, उन्हनि सिंध जी नियाणियुनि पे कई, उन्हनि ते पुलिस बेदर्दी सां लाठी चार्ज कई। ऐं पोइ जॾहिं जेके मज़लूम माण्हू हूंदा आहिनि, जीअं पाण पोइ दफ़े ॻाल्हि कई, जेके मज़लूम ऐं कमज़ोर माण्हू जॾहिं धकु हणंदा आहिनि त पोइ जेके ॾाढा हूंदा आहिनि उहे पंहिंजूं टोपियूं ऐं लठियूं छॾे भॼी वेंदा आहिनि। ऐं लाड़काणे में बि ईअं थियो त पुलिस उते पंहिंजूं टोपियूं ऐं लठियूं छॾे भॼी वई। ऐं पोइ वधीक फोर्सिस घुराए उन्हनि औरतुनि खे, उन्हनि माण्हुनि खे, बुज़ुर्गनि खे वेंदे साईं ताज जोए ताईं, सारंग ताईं सभिनी खे गिरफ़्तार कयो वियो, लाठी चार्ज कई वई, उन्हनि ते कूड़ियूं FIR लॉन्च कयूं वयूं। पर एतिरे ताईं जो हिदायत लोहार शहीद थी चुको आहे, उनखे बि FIR में जवाबदार ॼाणायो वियो। इन तरह जी, इन नहज जी नाअहली तव्हां ॾिसो त पुलिस छा पई करे ऐं उन पुठियां जेके उते MPA MNAs वेठा आहिनि उहे इलेक्शन में त असांजे अॻियां अची रोअनि पिया, पर आम माण्हुनि जो रवैयो कहिड़ो आहे उनजी त पाण जेतिरी मज़म्मत कयूं उहा घटि आहे। त पाकिस्तान जे अंदरि आरिफ़ साहब चवंदो त इंसानी हक़नि जी ॻाल्हि करणु यानी कब्रिस्तान जे अंदरि या कब्रिस्तान में आज़ान ॾेई मौलनि खे नमाज़ जो सॾु ॾियण जे बराबरि आहे। सो हिते इहे समूरा मामला ईअं आहिनि त हीअ कचे में त अमून नथा कराए सघनि, उन्हनि सभिनी धाड़ेलनि सरदारनि खे पाण वटि विहायो वेठा आहिनि, पर आम माण्हुनि ते लाठी चार्ज करे सघनि था ऐं उन्हनि ते FIR करे सघनि था। ठीक है, थैंक यू सो मच मंसूर, तव्हां इनसाइट्स ॾिनियूं सभिनी मामलनि ते। हीअ असांजो प्रोग्राम जेको आहे उहो तव्हां ॿुधो, पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो ऐं जेकॾहिं तव्हां इंडस डायलॉग खे हेसि ताईं ॿुधो आहे त सब्सक्राइब न आहे कयो त ज़रूरु सब्सक्राइब कजो, छाकाणि त इहो तव्हांजे लाइ हिकिड़ो जस्ट मूवमेंट जो मसइलो हूंदो। असांखे हिकिड़ी रिकग्निशन तव्हांजे लाइ जस्ट मूवमेंट जो मसइलो हूंदो, असांजे लाइ हिकिड़ी इहो मोटिवेशन आहे ऐं घणनि माण्हुनि ताईं पहुचंदासीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हीअ ॻाल्हियूं जेके ॿिया माण्हू नथा कनि उहो असां करियूं था इंडस डायलॉग ते, त उनखे हिकिड़ी मोटिवेशन मिलंदी। सो थैंक यू सो मच, तव्हां जेको आहे उहो ॾिठो ऐं पंहिंजे दोस्तनि ते ज़रूरु इंडस डायलॉग खे पहुचाइजो ऐं इंशाल्लाह अॻियां हफ़्ते वरी हिन पाकिस्तान स्पेशल में तव्हां सां गॾु हूंदासीं। थैंक यू मंसूर।